वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बलूचिस्तान से बोड मुतासिर ज़िले सोबतपुर जो दौरो। वज़ीर आज़म के मुतासिरनि जी मदद ऐं बोझी तबाहकारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। ॿुधाए वियो त बोड सोबतपुर में 1,90,000 घराना मुतासिर थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमदादी कमनि खे तेज़ करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म चयो आहे त बोड मुतासिर इलाइक़नि में वबाई बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। पखिड़िजंदड़ वबाई बीमारियुनि खे कंट्रोल करणु ज़रूरी आहे। इमदादी कमनि में रुकावट न अचणु घुरिजे। बोड सुठियल इलाइक़नि मां पाणी जल्द निकाल कयो वञे। पूरी कोशिश आहे त बोड मुतासिरनि ताईं इमदाद पहुचे। बोझी तबाहकारियुनि सबबि हर पाकिस्तान जी अख आली आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलूचिस्तान जे बोड मुतासिर ज़िले सोबतपुर जे दौरे दौरान बोड मुतासिरनि ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बोड सबबि सोबतपुर जो इलाइक़ो तमामु घणो मुतासिर थियो आहे। समूरी क़ौम हिक थी बोझी तबाहकारियुनि खे मूंडी रही आहे। हिन वक़्त ताईं बोड मुतासिरनि में 24 अरब रुपया विरहाया विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु मींहं जो इम्कान। मीरपुर ख़ासि सटे मिठी उमरकोट बदीन ऐं थरपारकर में मींहं जो इम्कान। पंजाब जे इलाइक़नि झंगल फैसलाबाद ऐं टोबा टेक्सिक में बि तेज़ हवाउनि सां गॾु बरसात थी सघे थी। मौसमियाती माहिरनि मांसेरा एबटाबाद कोहिस्तान सवात चित्राल दीर मर्दान पिशावर कोहाट ऐं पिशावर में बि मींहं जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। इमरान खान मुल्क में डफेड़ पकड़णु चाहे थो। इमरान खान मज़हब खे सियासत लाइ इस्तेमाल करे रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर ऐं मुस्लिम लीग नून जे अफ़गान जावेद लतीफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इदारनि जो एतिराम कनि था। इमरान खान खे न रुकियो वियो त अवाम जो सख़्तु रद्दअमल थी सघे थो। इमरान खान इदारनि खे ललकारी रहियो आहे पर इदारा नोटिस न पिया वठनि। इमरान खान इक़्तिदार मां निकिरण बाद माड़ब जो शिकार आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त इमरान खान मुल्क ऐं इदारनि खे ग़ैर मुस्तहकम करणु चाहे थो। PTI पाण बोड मुतासिरनि लाइ ईंदड़ इमदाद बाबति प्रोपोगेंडा करे रहिया आहिनि ऐं ॿाहिरां इमदाद ईंदड़नि खे गुमराह करे रहिया आहिनि। अॼु जेका महांगाई आहे उहा इमरान खान जे ग़लतियुनि सबबि आहे। हाणे इमरान खान जा रुगो 2 ठिकाणा पागल खानो या अडियाला जेल आहिनि। मुल्क में कोरोना सबबि वधीक 3 ॼणा हयातूं विञाए वेठा। सिज क़ौमी इदारे NIH मुल्क में 24 कलाकनि दौरान वधीक 118 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक़ करे छॾी। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.27 सेक्टो रही। इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि मां 82 मरीज़नि जी हालत ॻण थी चुकी आहे। सखर में मुड़साल के कुएं कत्ल करे छॾियो। न्यू पिंड वारे इलाइक़े में जवाबदार नसीम शेख पंहिंजी घरवारी साइमा खे तेज़ धार औज़ार सां कुएं छॾियो। पुलिस पहुचे लाश तहवील में वठी जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। बरतानिया राणी एलिज़ाबेथ जो ताबूत अॼु बकिंघम पैलेस मां वेस्टमिंस्टर हॉल मुंतक़िल कयो वेंदो। राणी जे ताबूत जो दीदार शाम 5 वॻे ताईं करे सघिबो। माण्हुनि जो हिन वक़्त खां ई कतारूं लॻण शुरू थी वियूं। ताबूत खे 6 ॾींहनि ताईं वेस्टमिंस्टर हॉल में रखियो वेंदो। आज़रबाईजान ऐं आर्मेनिया जे फ़ौजनि विच में हिकु भेरो ॿीहर चक्रियूं गुज़िर राति थियल ॿिए दौरान आर्मेनिया जा 49 फ़ौजी मारिजी पिया। आर्मेनिया जे वज़ीर आज़म तस्दीक़ करे छॾी। ॿिए तरफ़ यूक्रेनी फ़ौज रूस जे कंट्रोल हेठि आयल वधीक इलाइक़े तां कब्ज़ो छॾाए वरितो। ज़ेलेंस्की जो चवणु आहे त रूसी फ़ौज जे कब्ज़े मां 6064 किलोमीटर जो इलाइक़ो आज़ादु करायो वियो आहे। अमेरिका रूस का चीन ते पाबंदियूं लागू करण ते गौर शुरू करे छॾियो। वॾी ख़बर इदारे मूजिबि पाबंदियुनि जो मक़सदु चीन खे ताइवान ते हमले खां रोकणु आहे। अमेरिका खे चीन ते पाबंदियुनि लाइ यूरोपीय यूनियन जी हिमायत घुर्जे। कंप्यूटर चिप्स ऐं हसास टेक्नोलॉजी में चीन सां वापार महदूद करण ते गौर। अमेरिकी एहलकार जो चवणु आहे त चीन ते इम्कानी पाबंदियूं रूस खां वधीक ॾुखियूं हूंदियूं।